मुंहिंजे ख़्याल में जीअं तव्हां पहिरियों हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त दीन खे साइंस सां फ़लसफ़े खे साइंस सां मिलाइणु जेको आहे सो हिकिड़ी वॾी ग़लतफ़हमी आहे असांजी। अहिड़े नमूने सां शायदि असां ईअं त न पिया कयूं त शाइर खे कंहिं न कंहिं फ़िके सां मिलाइण जी कोशिशि पिया कयूं ऐं असां सॼे पंहिंजे बयान खे सिर्फ़ु हिकिड़े रंग जी तरफ़ खणी था वञूं ऐं उनखे असां फ़िके सां हाणे इहो था सोचूं त सूफ़ी हुयो, नक्शबंदी हुयो, देवबंदी हुयो, शीओ हुयो, हिकु त इहा। ॿियो इहा आहे त तव्हांजी जेकॾहिं असां ग्रांड नैरेटिव जी ॻाल्हि कयूं त भिटाई बि हक़ीक़त में जेकॾहिं असां अचूं त पोस्ट मॉडर्निज़म जी ॻाल्हि थो करे त हिकिड़े हंधि त इहो ई थो चए त मूं में तूं मौजूदु, वरी उते जो उते उहा ॻाल्हि बि करे थो अवल अला हली। त उन नैरेटिव्स खे मुख़्तलिफ़ हदनि सां मुख़्तलिफ़ शयुनि सां डिफाइन करण जी कोशिशि कई आहे। ऐं ॿियो अचो त हिकिड़ी हुनजी ॿिए फ़नी तरफ़ छो न ध्यानु कयूं, तव्हां खां इहो सुवालु पुछूं त जीअं त उहो इंस्पायर्ड हुयो रूमीअ खां, तव्हां ॾिसो त रूमी जेके बि किसा खणी आयो फिक्शस खणी आयो, फिक्शस किसा खणी, पर हुनजो मक़सदु ॿियो हुयो। जीअं तव्हां चयो त लतीफ़ पढ़ी सभु कुझु पढ़ी छॾियो हुयो ऐं उहो चवणु पियो चाहे त रूमी फिक्शस किसा खणी, इट मीन्स त हुन फिक्शस किसनि जो बयानु करणु मक़सदु न हो, मक़सदु कुझु ॿियो हुयो। अहिड़े नमूने सां भिटाई शाह लतीफ़ लोक दास्तानूं खणी आयो उन फिक्शन्स जे तौर ते ई, पर हुयूं लोक दास्तानूं। पोइ उहे ससुईअ जो भॼणु, उहो सोणीअ जो दरिया में अचणु, उनजे पोयां उनजो नैरेटिव कुझु ॿियो हुयो। उन कहाणियुनि सां असांजो केतिरो सहमत हुजणु या छा आहे उहो पंहिंजी यादि। सिमिलरली उनजो वहदतुल वजूदी हुजणु, उहो जामी साहिब जो जामी साहिब जॾहिं त पाण चयो त इहो मुंहिंजो ख़्यालु आहे, उहो कंहिं ॿिए जो ख़्यालु न आहे। पलेजो साहिबु हुनखे ॿिए नज़र सां बयानु कयो, साईं जीम से हुनखे ॿिए नज़र सां, इहो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे, तूं हुन मां छा कढे थो। पर अचो त असां फ़नी इन लिहाज़ खां इन शइ खे ॾिसूं त हुनजो जेको शाइरी जो जेको फ़न हुयो उन में तव्हां ॾिसो हिकिड़ो कहिड़ो डिफरेंस हुयो ऐं हुन लोकदास्तान खणी आयो ऐं हुनखे कहिड़े तनाज़ुर में खणी आयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हू पंहिंजे लोकल हिकिड़ी सिंफ़ बेत में खणी आयो जेको अॻ में न कंहिं उनखे अहिड़े नमूने सां इस्तेमालु कयो। सो मुंहिंजे ख़्याल में इन तरफ़ जेकॾहिं जामी साहिबु थोरी ॾिसो, तव्हांजी जेका टई ॻाल्हियूं आहिनि मां मुख़्तसिर लफ़्ज़नि में, त मुंहिंजी गुफ़्तगू जो लबे लबाब इहो जो तव्हां चयो शुरू में अहिड़ो त मां लतीफ़ साईंअ खे तसौफ़ ताईं महदूद नथो सम्झां। इन करे ई मूं चयो त हुन चयो त फ़ख़्र सोभ आहे जो पए, पर जे फ़क़ति उन ताईं हुजे हा महदूद, त उहो क्लासिकल दौर में पूरो थी वञे हा। जेका यूनिवर्सलिटी ऑफ थॉट आहे, जेका वुसत ऐं गहराई हुनजे फ़िक्र ऐं शाइरी में आहे, उहा ई दरअसल ऐं उन मूं छा चयो हुन में, मूं हुन में चयो त हुन हिकिड़ो आदर्शी इंसान क्रिएट करे ॾिनो आहे। इहो लतीफ़ साईं जो बुनियादी जौहर आहे। इहो को सूफ़िन जो थोरी मौज़ू आहे, सूफ़िन जो मौज़ू त ख़ुदा आहे। लतीफ़ साईं इन शइ में उन्हनि सभिनी खां मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रद आहे त हुनजो बुनियादी जेको ख़्यालु आहे उहो हिकिड़े आदर्शी इंसान जी तशकील आहे। ठीकु आहे, ऐं इन करे ई उहो नथो मरे ऐं पुराणो थिए, छाकाणि त ओहिड़ो इंसान न अॻे हुयो न हाणे आहे, न अहिड़ो शायदि इहो हमेशह माण्हू खे इंस्पायर कंदो रहंदो। ओके, त इन करे मां बिल्कुलु न ख़्याल जो आहे त इहो न मञणु त सूफ़ी न हो, इहा बि ज़्यादती थींदी, ऐं इहो गंढ ॿधी बीह रहणु रुगो सूफ़ी हो, इहा बि ज़्यादती थींदी। हुनजे शाइरीअ में जेका फ़िक्री वुसत आहे ऐं फ़नी वुसत आहे, जेका असलोब जी वुसत आहे, ॿिया जा असां कयां कोन्हे, असांजो मौज़ू न आहे, तारीफ़ी मौज़ू। त इन करे इहे ॿ इंतिहाउनि खां बचणु खपे। हिकिड़ी इंतिहा त लतीफ़ साईं सफ़ा दरियो, सफ़ा एथीस्ट हो, मज़हबी हुयो ई कोन, इहा ग़लति ॻाल्हि आहे। हू इहो सभु कुझु बि हुयो, इहो सभु कुझु हूंदे हू ग़ैर मामूली हो ऐं हुनजो फ़िक्र ई हो ज़ाहिर। इन करे ऐं ॿी फ़िक्र इहो आहे त हू हुयो ई इहो सिर्फ़ु, इहा ॿी इंतिहा आहे। इहा बि ग़लति आहे त फ़क़ति उहो सूफ़ी हो ऐं बाक़ी हुन में ॿिया मसइला आहे। इन करे लतीफ़ साईं जो फ़िक्र जेको आहे उनखे दवाम आहे, इन करे जो उनजी वुसत ऐं गहराई तमामु वॾी आहे। जेको तव्हांजो रूमी ऐं लतीफ़ साईं वारो ॻाल्हि कई तव्हां, हिन में मुंहिंजी पंहिंजी ओरिजिनल राय आहे त इहो ठीकु आहे त वहदतल वजूद जे ख़्याल खां लतीफ़ साईं ते असर रूमी जो आहे। तमामु घणा बैत बि हुन खां मुतासिर थी लिखिया अथई, ठीकु आहे, तक़रीबन 34-35 बैत चिटा पिया। पर लतीफ़ साईं ऐं रूमी में बुनियादी फ़र्क़ु बि आहे, ऐं फ़र्क़ु सां गॾु तज़ाद न चऊं पर फ़र्क़ु वॾो आहे। कहिड़ो फ़र्क़ु आहे? रूमी हिकु रंगो आहे, उहो हाणे स्पिरिचुअल आहे,
उनजो बुनियादी जेको थॉट आहे उहो सॼो ख़ुदा जो इश्क आहे, या ख़ुदा न बि चऊंसि, जेको बि तव्हां चओसि, पर बहरहाल उहो स्पिरिचुअल इश्क आहे। ऐं हुनजो टोटल शाइरी दीवान तबरीज़ में हुजे या मसनवी में हुजे या जिते बि हुजे, लतीफ़ साईं घण रंगो आहे। मिसाल तौर रूमी जे शाइरीअ में त ज़रतश्त जो फ़िक्र कोन्हे, हुनजी शाइरीअ में त कोन्हे बुद्धिस्ट फ़िक्र, को जैनी फ़िक्र, को वेदांत जो फ़िक्र। लतीफ़ साईंअ जे अंदरि इहे सभई रिवायतूं, मुस्लमाननि जो तसवर, यूनानी तसवर, इस्लामी तसवर ऐं असांजे जेको क्रिश्चन जेको तसवर हो मिस्टिसिज़म जो, जूइश मिस्टिसिज़म आहे, हिंदी वेदांत आहे, भक्ति तहरीक आहे, बुद्धिज़म आहे, जैन मत आहे, इहे सभई रिवायतूं हिन माण्हू वटि गॾु थियूं ऐं हिन उन्हनि खे रिक्रिएट कयो पंहिंजे थॉट में। त इन करे रूमीअ जे अंदरि गहराई त ग़ैर मामूली आहे, पर वुसत उहा न आहे जेका लतीफ़ साईंअ जे अंदरि रिवायतुनि जी वुसत आहे। ॿी टी ॻाल्हि त, ऐं तव्हां सही ॻाल्हि कई आहे त रूमी जीअं त घणो सब्जेक्टिव ऐं स्पिरिचुअल आहे, इन करे हुनजा सीगा बि सभु दाख़िली आहिनि ऐं सब्जेक्टिव आहिनि। ऐं लतीफ़ साईं जीअं त घणो सेक्युलर आहे, सेक्युलर माना दुनवी आहे, सेक्युलर माना दुनवी वर्ल्डली आहे, इन करे हुन जीअरा जाॻंदा किसा ज़माने में मौजूदु खयां, उन्हनि जे कालब खे खणी उन में नई विधई पंहिंजी माना, पंहिंजी ससुई ठाही, पंहिंजो मेयार ठाही, पंहिंजी जोगीअ सामी ठाही, पंहिंजा सामूरी ठाही, पंहिंजा आशिक ठाही, पंहिंजा महबूब ठाही, पूरो निज़ाम पंहिंजो खणी आहे। इन करे शाह लतीफ़ इन माना में तमामु क्रिएटिव आहे ऐं रूमी जे भेट में वधीक सेक्युलर आहे, रूमी वर्ल्डली वधीक आहे, सेक्युलर माना वर्ल्डली वधीक आहे। ऐं जेको तव्हांजो आख़िरी ॻाल्हि हुई उहो मां मौज़ू निकिरनि छेड़ियो, हिते फ़िलहाल सॼो मौज़ू न आहे, इहो अॻिते हली खणंदासूं अलॻि निशिस में। कहिड़ो त बैत त ज़ाहिर आहे असां वटि क़दीम सिंफ़ हुई, लोक अदब खां वठी सिंफ़ हुई ऐं क्लासिकल शाइरी में रही। वाई में शाह इनायत प्रॉपर लिखी ठाहे जोड़े बीहारी, एॾी पुराणी न आहे। ऐं हे दास्तान जेके आहिनि इहे सूमरनि जे ज़माने खां वठी मुरवज हुआ, लोक दास्तान लोक अदब में हुआ, पर में शाह इनायत इहो पहिरियों शाइर हो साईं खां अॻु जो जंहिं रिसालो तरतीब ॾेई इहे सभु दास्तान ठाहे जोड़े तश्कील ॾेई बीहारिया। लतीफ़ साईं छा कयो, उन्हनि दास्ताननि खे रिक्रिएट कयो, नई माना ॾिनई ऐं वधीक गहरी माना ॾिनई। ऐं लतीफ़ साईं बैत खे महराज ॾिनो एॾे फॉर्म में, वाई खे इब्तिदाई तरह शिकिल ॾिनी में शाह इनायत, पर वाई खे एॾी हसीन, वाई बुझाए थो त गीत ई सिंफ़ आहे, काफ़ी वाई गीत ॻाल्हि साॻी आहे, थोरो थोरो फ़र्क़ु आहे फॉर्म में, त इन करे वाई खे हिकिड़ो उरूज ॾिनई। ऐं आख़िरी ॻाल्हि त फ़नी हिसाब सां हिन हिकिड़ो अहिड़ो त ग़ैर मामूली जमालियाती निज़ाम आंदो, पंहिंजे क्रिएटिव निज़ाम आंदो शाइरी में, जो उहो इहो पासो खणिजेसि त बि हिनजो हिकिड़ो बैत ग़ैर मामूली आहे। ऐं फ़नी पासे खां मिसाल तजनीस जो इस्तेमालु, तरकीबुनि जो इस्तेमालु ऐं जेके बि तरकीबूं थिए थियूं निज़ाम में शाइरी, त इन करे इहो ई सबबु आहे त जेकॾहिं हिकिड़े पासे में वॾो हुजे हा, ॿिए पासे खुटल हुजे हा, त हिते न बीह सघे हा। हुनजो कमाल इहो आहे त हू तफ़कुर में, तख़लीक़ियत में ऐं पंहिंजे फ़िक्र में ऐं तसौफ़ ऐं दुनियावी ख़्यालनि में ऐं फ़नी बीहकुनि में, पंहिंजे असलोब में, पंहिंजे बंदिशुनि में, इन्हनि सभिनी शयुनि में हिकिड़ो ग़ैर मामूली क्रिएटिव जीनियस आहे। ऐं इहो ई सबबु आहे, इन करे बिल्कुलु हुनखे कंहिं बि हिकिड़े खाने में बंदि करणु मुमकिन न आहे। त हू फ़क़ति इन करे मूं तव्हांखे ॿुधायो त हुन में गुंजाइश हुई तॾहिं त कयो, हुनखे मॉडर्निटी में खणी आया। ऐं इएं लतीफ़ साईं जा तव्हां एग्ज़िस्टेंशलिज़म जे ख़्याल खां, वजूदी बहरान जे ख़्याल खां, तव्हां पोस्ट मॉडर्निज़म में, मॉडर्निज़म में, तव्हां इनकलाबी ख़्याल खां, क़ौमी ख़्याल खां, तबक़ाती ख़्याल खां, तव्हां को बि पासो खणो, मॉडर्न फेमिनिज़म खणो, को पासो खणो, तव्हां वटि गुंजाइश मौजूदु आहे त तव्हां हिन जीनियस शाइर जी शाइरीअ खे अॼोके दौर में बिल्कुलु बीहारे सघो था।